जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 17 अगस्त 2023 विस्पत जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास शुक्ल पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर वारनि सां या पंहिंजे संतान पक्ष सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे त हुननि खे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। अॼु भगवान शिव जी आराधना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थी थो सघे। उहा संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। स्वास्थ्य भी सुठो रहंदो। त ॾींहुं तमामु ख़ुशीअ सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई ना काई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ जा भी तव्हांजा अॼु चांसिस आहिनि। अॼु जो ॾींहुं स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो भी नाश थींदो। मन खुश रहंदो। त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। पर साण ई साण मेंटल स्ट्रेस यानी मानसिक तनाव भी वधण जी आशंका आहे। त हुननि खे मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। भगवान शिव जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई भी नओं कमु शुरू करण या कोई भी इन्वेस्टमेंट करण अवॉइड करणो आहे। न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कैरियर ग्रोथ यानी व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी योग बीठा आहिनि। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि सां या पंहिंजे कार्यस्थल ते कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि ऐं वाणी तमामु सोचे समझे करे ॻाल्हाइणो आहे ऐं गुस्से ते भी काबू करणो आहे। स्वास्थ्य तव्हांजो तमामु सुठो रहंदो। धन जी प्राप्ति भी अॼु तव्हांखे थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में शत्रुअनि जो भय सताए थो सघे। हनुमान जी उपासना हुन जे लाइ तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। ख़ासि करे हनुमान चालीसा जो पाठ करण या हुननि जे पेरनि खां सिंदूर खणी करे पंहिंजे मस्तक ते लॻाइण तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। धन जी प्राप्ति थी सघे ऐं ॾींहुं अॼु जो तव्हांजे लाइ साधारण ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जे नाश थींदो। अॼु कोई ना कोई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। गांइ खे पालक खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु काई बि यात्रा लंबी हुजे त अवॉइड करणी आहे त बहितर रहंदो। धन हानि थियण जी बि अॼु आशंका आहे त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। अॼु भगवान गणेश जी पूजा या पीली वस्तु जो दान करण तव्हांजे लाइ तमामु लाभदायक साबित थींदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। श्रावण व्रत जा कुझु नियम त तव्हांखे ख़बर आहे कि अॼु खां वठी करे महाराष्ट्र में ऐं गुजरात में जेके माण्हू उमास खां पोइ जेके श्रावण चालू थींदो आहे उहो हुनखे मञींदा आहिनि। हुनजी अॼु शुरूआत थी थिए त अगरि तव्हां व्रत रखण था चाहियो सावणनि जा त हुन जा कुझु नियम हूंदा आहिनि, हुनखे तव्हांखे फॉलो करणा हूंदा आहिनि। उहो ज़रूरी आहे त उहे कुझु नियम अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं। उहे आहिनि कि सभिनीनि खां पहिरियों त तव्हांखे सुबुह जो जेतिरो जल्दी थी सघे ओतिरो जल्दी उथी करे स्नान इत्यादि करे निराहार यानी कि बिना कुछ खाए तव्हांखे मंदिर वञिणो आहे। थी सघे त 30 ॾींहं जेको बि माण्हू भगवान शिव जो अभिषेक कंदो आहे मंदिर में वञी करे हुनजी सभु कामना भगवान शिव पूरी कंदा आहिनि। अगरि तव्हां सक्षम आहियो कि तव्हां व्रत रखी था सघो त सावण जा व्रत रखणु तमामु पुण्यदायी मञियो वियो आहे ऐं तव्हांजे पुण्य में वाधारो कंदो आहे ऐं तव्हांजी जेका आत्मशक्ति आहे यानी सेल्फ कॉन्फिडेंस आहे उनखे बि वधाईंदो आहे। त सावण जे व्रत जा जेके नियम आहिनि उहे आहिनि रुद्राभिषेक खां पोइ तव्हांखे हिकिड़ो ई टाइम खाइणो आहे या ॾींहं जो या राति जो। ॿियो टाइम तव्हां फलहार करे था सघो, इहो भगवान जो आदेश आहे। अगरि तव्हां नियम फॉलो कयो था त तव्हांखे थूम बसर यानी ऑनियन गार्लिक बि न खाइणी हूंदी आहे। जेतिरो थी सघे पंहिंजे मन खे शांत रखी करे पंहिंजो सॼो महीनो कढणो आहे। भगवान में पंहिंजो मन लॻाए रखणो आहे त भगवान सभिनीनि जी इच्छा अवश्य पूरी कंदा आहिनि। त मां उमेद थो कयां अगरि तव्हां भले रोज़ व्रत नथा रखी सघो त घटि में घटि जेतिरो नियम फॉलो करे सघो यानी कि जीअं बसर थूम न खाइणु, ॿाहिरि जो वधीक न खाइणु, गुस्सो न करणु ऐं पंहिंजे मन खे भगवान शिव में लीन करणु। अगरि तव्हां इहो बि फॉलो कंदा त मूंखे विश्वास आहे कि भगवान शिव तव्हांजी सभु मनोकामना पूरी कंदा। घणा ई माण्हू सूमर जो व्रत रखंदा आहिनि ऐं भगवान शिव हुननि जी बि आराधना ॿुधी वठंदा आहिनि ऐं हुननि खे बि मनवांछित फल प्रदान कराईंदा आहिनि। त तव्हां सभिनीनि खे सावण महीने जी जाम जाम वाधायूं हुजनि त भगवान शिव सभिनीनि जे घरनि में अन्न, धन, रिद्धि ऐं सिद्धि जा भंडारा भरंदा अचनि, इहा ई मां कामना कंदो आहियां। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे राजकुमार जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि प्रॉपर्टी वठण जे लाइ कहिड़ो समय अनुकूल रहंदो। त राजकुमार जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे थोरो टाइम वेट करे ही डिसेंबर खां पोइ तव्हांखे काई बि वॾी इन्वेस्टमेंट करणु तमामु लाभदायक थींदी। तेसि ताईं तव्हां भगवान शिव जी ऐं हनुमान जी लगातार उपासना कंदा अचो त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।